बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं आकिब अली नारेजो, जनरल मैनेजर हुस्न अफरोज़ मेमोरियल ट्रस्ट। अॼु असां जंहिं मौज़ू ते डिस्कस कंदासीं उहो आहे फिज़िक्स ऐं उन जूं कुझु अहम शाख़ूं। यानी इन में सभ खां पहिरियों असां बुनियादी तरह इहो ॼाणणु ज़रूरी था सम्झूं त जेको असां बुनियाद खां जेको सब्जेक्ट पढ़ंदा था अचूं साइंस, फिज़िक्स अॻिते हली करे उन जे ई कुझु ब्रांचनि मां हिकु अहम ब्रांच बणिजे थी। हाणे साइंस छा आहे, अचो पहिरियों उन जे बारे में कुझु मालूम करियूं। साइंस दरअसल हिकु अहिड़े इल्म खे चइबो आहे जेको तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जे ज़रिए हासिल थींदो आहे ऐं उन जूं जेके टे अहम ब्रांचूं थियनि थियूं पयूं, उहा हिकिड़ी आहे केमिस्ट्री, जंहिंखे सिंधी में इल्मु कीमिया चवंदासीं, बायोलॉजी जंहिंखे हयातियात चवंदासीं, ऐं फिज़िक्स यानी इल्मु तब। अॼु जंहिं मौज़ू ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे फिज़िक्स। हाणे फिज़िक्स या इल्मु तब छा आहे, अचो पहिरियों उन जी बुनियादी वस्फ़ जे बारे में ॼाणियूं। इंग्लिश में जेका उन जी वस्फ़ बीहंदी उहा आहे द ब्रांच ऑफ साइंस विच डील विद द मैटर्स एनर्जी एंड इट्स नेचुरल फोर्स इज कॉल्ड फिजिक्स। यानी साइंस जी उहा शाख़ जंहिंजो वास्तो मादे ऐं तवानाई जे पाण में तालुक़ सां हुजे त उनखे इल्मु तब चइबो आहे। यानी जेकॾहिं असां फोकस कयूं त जॾहिं बि कंहिं बि मादे वारी शइ खे जॾहिं एनर्जी सप्लाई थींदी आहे जेका उनजी घुर्बल हूंदी आहे त उन्हनि जे रिएक्ट खां पोइ उनजे मिलाप खां पोइ का न का इंटरेक्शन, का न का मूवमेंट या कोई न कोई फोर्स डेवलप थींदो आहे। इन समूरे इल्म खे असां फिज़िक्स चवंदासीं। हाणे जेको वर्ड फिज़िक्स आहे उहो लफ़्ज़ फिज़िकोस मां वरितल आहे, जेको यूनानी ॿोली जो लफ़्ज़ हुयो। हाणे फिज़िकल लफ़्ज़ जी माना आहे फितरत सां लाॻापियल शइ। यानी जेकॾहिं फितरत जे समूरनि अमलनि खे असां साम्हूं रखी करे उन्हनि जे इल्म ऐं उनजी जेके बि कावशूं आहिनि उन्हनि खे साम्हूं रखंदासीं त उहो फिज़िक्स जो बुनियादी हिसो बणिजे थो पियो। द वर्ड फिज़िक्स इज टेकन फ्रॉम द ग्रीक वर्ड फिज़िकोस व्हिच मीन्स नेचर। हाणे जेके फिज़िक्स जूं अहम ब्रांचूं या अहम शाख़ूं थियनि थियूं हूअं त बुनियादी तरह केतिरियूं आहिनि, पर अहम जेके असांजे सिलेबस सां जेके वाबस्तगी रखनि थियूं पयूं, जेके बुनियाद हेठें क्लासिस जो सिलेबस हूंदो आहे उन में हिकिड़ी हूंदी आहे मैकेनिक्स, जंहिंखे असां सिंधी में अर्कियात चवंदासीं। ॿी इलेक्ट्रिसिटी यानी बरक़ियात। टी हूंदी आहे इलेक्ट्रोमैग्नेटिज़म, जंहिंखे असां बरक़े मक़नातीसियत सॾियूं था पिया। चौथों सॉलिड स्टेट फिज़िक्स यानी नहरी फिज़िक्स। पंजों एटॉमिक फिज़िक्स, एटमी फिज़िक्स। न्यूक्लियर फिज़िक्स, जंहिंखे असां जौहरी फिज़िक्स सॾींदा आहियूं सिंधी में। प्लाज़्मा फिज़िक्स, बायोफिज़िक्स यानी हयातियाती फिज़िक्स, एस्ट्रोफिज़िक्स यानी फलकियाती फिज़िक्स। हाणे अचो त इन जी कुझु वधीक वज़ाहतुनि ते गुफ़्तगू कयूं। सभ खां पहिरियों जेका असांजी फिज़िक्स जी अहम ब्रांच आहे उहा आहे मैकेनिक्स यानी हरकियात। द ब्रांच ऑफ फिज़िक्स व्हिच डील विद द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट विद और विदाउट रेफरेंसेस ऑफ फोर्स इज कॉल्ड मैकेनिक्स। यानी फिज़िक्स जी उहा शाख़ जेका जिस्म जी ज़ोर या बग़ैर ज़ोर चुरपुर बाबति ॿुधाए, उनखे हरकियात चइबो आहे। मतिलबु काई बि बॉडी हुजे जेकॾहिं उनखे फोर्स अप्लाई थिए ऐं उनजे अंदरि काई चुरपुर पैदा थिए, या किथे किथे बग़ैर फोर्स बग़ैर ज़ोर जे हिसाब सां बि काई अहिड़ी मूवमेंट अचे या हरकत अचे या चुरपुर पैदा थिए, मतिलबु कंहिं बि क़िस्म जी जेका मूवमेंट हूंदी आहे, मोशन हूंदी आहे जेका बॉडी जी, उनखे असां हरकियात यानी मैकेनिक्स चवंदा आहियूं। हिन शाख़ जो तालुक़ जिस्मनि या ज़रनि जी क़ुवत जे असर हेठि चुरपुर सां आहे। मतिलबु जेका उनजे अंदरि मूवमेंट पैदा थिए थी, मोशन पैदा थिए थी, या जेका बि उनजे अंदरि हरकत या चुरपुर पैदा थिए थी, इन समूरी स्टडी खे असां मैकेनिक्स सॾींदासीं। ऐं ॿी जेका अहम असांजी ब्रांच आहे फिज़िक्स जी उहा आहे इलेक्ट्रिसिटी, जंहिंखे सिंधी में बरक़ियात चवंदासीं। The branch of physics which deals with the electric charge and its effect is called electricity. यानी फिज़िक्स जी उहा शाख़ जंहिंजो तालुक़ बरक़ी चार्जनि जी अलामत ऐं उनजे असरनि सां हुजे उनखे बरक़ियात चइबो आहे। अक्सर करे असां पंहिंजे आस पास में बिजलीअ जी तमामु घणी ज़रूरतुनि वारियूं शयुनि खे इस्तेमालु कंदे माण्हुनि खे ॾिसूं था पिया, जिन में बल्ब हूंदो आहे, पखा हूंदा आहिनि, एसियूं आहिनि, फ्रिजूं आहिनि, इवन एतिरे ताईं जो हाणे कंप्यूटर ऐं खोड़ सारी ॿियूं शयूं बि जेके बिजलीअ ते हलणु शुरू थी विया आहिनि। हाणे इहा जेका बिजली हूंदी आहे इहा दरअसल इलेक्ट्रिक जेके इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि जेके कंपोनेंट हूंदा आहिनि उन्हनि जी मूवमेंट ऐं उन्हनि जे बुनियाद ते ठहे थी पई। ऐं इहा जेका बि स्टडी हूंदी आहे असांजी इलेक्ट्रिसिटी यानी बरक़ियात सां तालुक़ रखे थी। हाणे ॿी जेका फिज़िक्स जी अहम ब्रांच आहे उहा आहे इलेक्ट्रोमैग्नेटिज़म। यानी द ब्रांच ऑफ फिज़िक्स विच डील विद द स्टडी ऑफ ऑब्जर्वेशंस, प्रिंसिपल्स, लॉज एंड मेथड दैट रिलेट इलेक्ट्रिसिटी एंड मैग्नेटिज़म। यानी असां आसान लफ़्ज़नि में चई सघूं था त फिज़िक्स जी उहा ब्रांच जंहिंमें असां मक़नातीसियत सां लाॻापियल उसूलनि, क़ाइदनि, क़ानूननि ऐं तरीक़नि जे मुतलिक़ स्टडी कयूं जेके बिजलीअ खे ऐं जेका मक़नातीसी क़ुवत हूंदी आहे उन्हनि खे पाण में रिलेट करे या पाण में ॻंढे, उनखे असां इलेक्ट्रोमैग्नेटिज़म चवंदासीं। सिंधी मन जे आसान वस्फ़ खे साम्हूं रखूं त फिज़िक्स जी उहा शाख़
जेका बरक़ी मक़नातीसियत खां लाॻापियल उसूलनि, क़ाइदनि, क़ानून ऐं तरीक़नि ते ॿधल हुजे, उनखे बरक़ी मक़नातीसियत चइबो आहे। नाहिरी फिज़िक्स, जंहिंखे असां इंग्लिश में सॉलिड स्टेट फिज़िक्स चवंदासीं, द ब्रांच ऑफ फिज़िक्स in which we study about structure and properties of solid materials is called solid state physics. यानी फिजिक्स जी उहा शाख जंहिंमें मादे जी बनावट ऐं ख़ासियतुनि जो मुतालो कयो वञे, उनखे नाहिरी फिज़िक्स चइबो आहे। यानी हिते असां उन मादे जी ॻाल्हि कयूं था पिया जेको नाहिरी बनावट जो हूंदो आहे, यानी सॉलिड हूंदो आहे। हाणे उनजे अंदरि उनजी जेका बनावट हूंदी आहे या उनजूं जेके बि ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, इन जे मुतालिक़ जेको बि इल्मु हासिलु कयूं था असां, उहो नाहिरी फिज़िक्स जो हिसो हूंदो आहे, या उनखे असां सॉलिड स्टेट फिज़िक्स सॾियूं था। ॿी जेका असांजी फिज़िक्स जी अहम ब्रांच आहे उहा आहे एटॉमिक फिज़िक्स। यानी इन में वाज़े थी थो वञे नाले सां ई त हिन जो तालुक़ु ज़रूरु एटम जे बुनियाद ते हूंदो, यानी एटम सां हूंदो। द ब्रांच ऑफ फिज़िक्स which deal with the study of structure and properties of atom is called atomic physics. यानी फिज़िक्स जी उहा शाख जेका एटम जी बनावट ऐं ख़ासियतुनि सां वास्तो रखे थी, उनखे एटमी फिज़िक्स चइबो आहे। यानी हिन में असांजो जेको इल्मु हूंदो आहे उहो एटम सां रिलेटेड हूंदो आहे। इन जे करे असां हिनखे एटमी फिज़िक्स या एटॉमिक फिज़िक्स सॾियूं था पिया। ऐं ॿी जेका फिज़िक्स जी अहम ब्रांच आहे उहा आहे न्यूक्लियर फिज़िक्स। हाणे हिते बि जेकॾहिं असां नाले खे फोकस कयूं त यकीनन हीअ उहा फिज़िक्स हूंदी जंहिंजो तालुक़ु न्यूक्लियर सां हूंदो। अचो उन जी वस्तु में इन शइ खे ॾिसूं। द ब्रांच ऑफ फिज़िक्स which deal with the structure, properties and reactions of nuclear or nucleus of atom is called nuclear physics. यानी कंहिं बि एटम जे न्यूक्लियस जे अंदरि जेके उन्हनि जूं बनावट हूंदियूं आहिनि, उन्हनि जूं जेके ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, या उन्हनि जे अंदरि जेका बि उन्हनि जी रिएक्शन हूंदी आहे, जेके अमल थियनि था पिया, उन्हनि जी जेका स्टडी हूंदी आहे, उनखे असां न्यूक्लियर फिज़िक्स चऊं था पिया। हाणे हिते वर्ड न्यूक्लियर ऐं न्यूक्लियस ॿई इस्तेमालु थिया आहिनि, छो त न्यूक्लियर शॉर्ट में न्यूक्लियस खे ई सॾियो वेंदो आहे। कुझु साथियुनि खे इहा ख़बर न हूंदी आहे या कुझु साथी घटि ॼाणींदा पिया, इन करे हिते ॿई वर्ड इंडिकेट कया विया आहिनि, न्यूक्लियर और न्यूक्लियर, पर ॻाल्हि साॻी आहे। हाणे सिंधी में जेकॾहिं असां चवंदासीं फिज़िक्स जी उहा शाख जेका एटमी मर्कज़ जे अमलनि, ख़ासियतुनि ऐं उनजी बनावट बाबति ॼाण ॾे, उनखे असां जोहरी फिज़िक्स चवंदा आहियूं या न्यूक्लियर फिज़िक्स चऊं था पिया। जेका नेक्स्ट ॿी फिज़िक्स जी अहम ब्रांच आहे उहा आहे प्लाज़्मा फिज़िक्स। In the branch of physics which deal with the properties of highly ionized atoms forming a mixture of bare nuclei, means nuclei without electrons and electrons, is called plasma physics. यानी हिते जेको असांजो मिक्सचर ऑफ बेयर न्यूक्लिया लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे। बेयर न्यूक्लिया इन खे था चऊं त कुझु न्यूक्लियस अहिड़ा हूंदा आहिनि जेके इलेक्ट्रॉन खां फ्री माना स्टडी जे फोकस हूंदा आहिनि, ठीकु आहे, ऐं कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें इलेक्ट्रॉन्स खे फोकस कयो वेंदो आहे। हाणे जॾहिं इन्हनि जी स्टडी इलेक्ट्रॉन्स जी हुजे या जेके न्यूक्लियस हुजनि उन्हनि जे बारे में जेका स्टडी हुजे, उहे सभु असांजे प्लाज़्मा सां कंसर्न थियनि, पर शर्त इहा त उहे आयोनाइज़ फॉर्म जा हुजनि। छो त जेको असांजो अॻे में जेको लेक्चर ऑलरेडी अपलोड थी चुको आहे, जंहिंमें असां 3 स्टेट्स ऑफ मैटर यानी मादे जी 3 हालतुनि ते गुफ़्तगू कईसीं, ऐं उन में चौथी जेका ब्रांच हुई मादे जी हालत जी, उहा हुई प्लाज़्मा। उन ते असां ऑलरेडी गुफ़्तगू करे आया आहियूं। यानी प्लाज़्मा असां उनखे सॾींदा आहियूं जेके आयोनाइज़ कंपोनेंट हूंदा आहिनि, आयोनाइज़ एटम हूंदा आहिनि, जंहिंजे मथां चार्ज हुजे, उन्हनि तरहनि जी कंपोनेंट खे असां प्लाज़्मा सां रिलेट कयूं था या मुशाबत कयूं था। सिंधी में प्लाज़्मा फिज़िक्स जी जेका वस्फ़ ठहंदी उहा इहा आहे त फिज़िक्स जी उहा शाख जंहिंमें ख़ाली मर्कज़ ऐं इलेक्ट्रॉननि जे मेलाप ऐं वधि खां वधि बर्क़ पारनि में विरहायल एटमनि जो इब्यास कयो वञे, उनखे प्लाज़्मा फिज़िक्स चयो वेंदो आहे। हाणे इब्यास लफ़्ज़ जी माना आहे माना मुतालो करणु, यानी कंहिं शइ जे बारे में ॼाणणु, कंहिं शइ खे पढ़णु या कंहिं शइ खे सम्झणु, हिते लफ़्ज़ इब्यास इस्तेमालु थींदो आहे। जीअं लफ़्ज़ असां चवंदा आहियूं समाजी इब्यास, माना समाज जो इब्यास कयो वेंदो आहे, समाज जे बारे में पढ़ियो वेंदो आहे। अहिड़े तरह सां हिते जेके असांजा बर्क़ पारनि में विरहायल एटम हूंदा आहिनि, उन्हनि जो इब्यास या जेके असांजी ॿियूं ख़ाली मर्कज़ ऐं इलेक्ट्रॉन सां रिलेटेड जेके शयूं आहिनि, उन्हनि जे बारे में जॾहिं असां स्टडी कयूं या उन्हनि जे बारे में कुझु ॼाणूं, त उहे असांजे प्लाज़्मा फिज़िक्स जो पार्ट सॼा वञनि था। नेक्स्ट जेका असांजी ब्रांच आहे उहा आहे बायो फिज़िक्स। हिते बि लफ़्ज़ बायो अचण जे करे असांखे इहा ज़हन में अचणु घुरिजे त ही लाज़मी उहा फिज़िक्स आहे जंहिंजो तालुक़ु कंहिं न कंहिं तरह सां लाइफ सां बीहंदो हूंदो। हाणे अचो हुनजी वस्फ़ ॾिए हलूं। द ब्रांच ऑफ फिज़िक्स in which we study about the applications of the physical method and explanation to biophysical system and structures is called biophysics. यानी फिजिक्स जी उहा शाख जंहिंमें तबई तरीक़नि जे निचोड़, हयातियाती तबई सिरिश्तनि ऐं बनावटनि जे बारे में ॿुधायल हुजे, उनखे हयातियाती फिजिक्स चइबो आहे। हाणे अक्सर करे असां नोट कयो हूंदो कॾहिं कॾहिं जेके असां हर्ट जी जेका वेवलेंथ जी जेका असां फ्रीक्वेंसी या इको जेके कराइण वेंदा आहियूं, या जेके अल्ट्रासाउंड
जा जेके एक्सरे थियनि था पिया, इहे सभु जो सभु ज़िंदगीअ जे कंहिं मसइलनि खे कवर करण लाइ या उनखे हल करण जे लाइ हिकिड़ी आसान मैकेनिज़म हूंदा आहिनि, त जीअं असां उन्हनि मसइलनि खे आसानी सां हल करे सघूं। इहे सभु जो सभु असांजे उहे मैकेनिकल शयूं आहिनि जेके असांजी लाइफ खे ईज़ी थियूं ठाहिनि, ज़िंदगी खे आसान थियूं बणाइनि। इहे सभु जो सभु हयातियाती फिज़िक्स जो पार्ट बणिजनि था पिया। हाणे जेके असांजे नेक्स्ट जेका असांजी अहम फिज़िक्स जी ब्रांच आहे उहा आहे एस्ट्रोफिज़िक्स, यानी फल्कियाती फिज़िक्स। हाणे फल्क या एस्ट्रो लफ़्ज़ जेको अचे थो पियो एस्ट्रोनॉमल बॉडीज़ सां अचे थो, जेके असांजे खिला में या आसमान खां मथे जेके बि स्पेस आहिनि, जेके बि शयूं हुते मौजूदु आहिनि, हाणे उन्हनि जे बारे में जेका स्टडी हुजे उते असां एस्ट्रोफिज़िक्स वर्ड इस्तेमालु कयूं था। अचो उन्हनि जी मेन डेफिनेशन जे तरफ़ ॾे। द ब्रांच ऑफ फिज़िक्स which deal with the study of astronomical bodies is called astrophysics। यानी जेकर सिंधी में हिनजी आसान वस्फ़ खे खणूं त फिज़िक्स जी उहा शाख़ जंहिंमें फल्की जिस्मनि यानी खला में मौजूदु शयुनि जो इल्मु हासिलु कयो वञे, उनखे फल्कियाती फिज़िक्स चइबो आहे। साथियों, ही हुयो फिज़िक्स जूं कुझु अहम ब्रांचूं ऐं फिज़िक्स जो बुनियादी तारुफ़ जेको अव्हां जे साम्हूं पेश कयोसीं। उमेद आहे त तव्हांखे फिज़िक्स ऐं हुनजी बुनियादी ब्रांचुनि जे बारे में मालूम थियो हूंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ू सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।